اللہ اسان جو فائدے لا بنایا जेके ज़मीन जे अंदरि शयूं जे ज़मीन कढे वो अल्लाह ताला असांजे लाइ पैदा करे सितारनि नज़र करे वलक़द ज़य्यना السماء الدنيا وجعلناها رجوما للشياطين وأعتدنا لهم عذاب السعير अल्लाह फरमा आसमान जे लाइ उनजे सूंह जे लाइ उन ज़ीनत जे लाइ उन सितारनि खे वअतदना लहुम अज़ाब السعير उनके जहन्नम जे अंदरि सितारा उनके मलाइकनि शैतान जे चिटनि जे लाइ बणाया वअतदना लहुम अज़ाब السعير जहन्नम जे लाइ वॾो अज़ाब तयारु काल जो खुलासो इहो त ज़मीन के शयूं अल्लाह ताला असांजे फ़ाइदे लाइ पैदा कयूं पर इंसान कंहिंजे फ़ाइदे में कोन ज़मीन जे अंदरि जानवर असांजे लाइ पखी परिंदा असांजे लाइ ढगा ढोर असांजे लाइ वण टिण असांजे लाइ ज़मीन असांजे लाइ जबल असांजे लाइ जबल जे अंदरि असां ज़ख़ीरा पिया कढूं उनखां रेतियूं पिया ठाहियूं उनखां पथर पिया ठाहियूं उनखां क्रेश पिया ठाहियूं बम फाड़े करे उहो सभु फ़ाइदा असांखे पिया मिलनि सुवाल तो पैदा थिए त इंसान छाजे लाइ ख़ाली इन जे लाइ खाओ पीओ मरी करे क़बर में अची वञो तव्हांखे शइ जो पुछणो कोन्हे अल्लाह ताला इंसाननि खे हिकु ख़ासि मिशन जे लाइ मोकिलियो कहिड़ो मिशन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह कुरान में जे अंदर फरमाए थो जिन्ननि इंसाननि खे मूं इन करे पैदा कयो जो मां अल्लाह जी इबादत मां अल्लाह जी बंदगी हाणे कलमे खां पोइ सभिनि खां वधीक जेका अहम शइ आहे अल्लाह ताला निमाज़ रखी कलमे खां पोइ निमाज़ जेको माण्हू बिना ॼाणे वाणे बिना के उज़र जे निमाज़ छॾे थो कुफर जे वेझो थो अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे जे माण्हू ॿ निमाज़ूं क़ज़ा करे ॼाणे वाणे बिना उज़र जे पढ़े उहो हिकिड़े कुफर जी दरवाज़े में दाख़िल अॼु असां ज़रे ज़रे माल जे गाह जे करे मज़दूरी जे करे लाए जे करे पंहिंजे कमकार जी थकावट जे करे 5 मिंटनि जे करे 4 रकातूं लॻाईंदा आहियूं अहिड़ो को इमाम कोन्हे जो बीह करे सूरत यासीन पूरी पढ़ंदो वञे सभु आमूसी पढ़ंदा 4 मिंट 5 मिंट फ़र्ज़ जा पोइ मग़ज़ी वारो सुनत जेॾीमहिल पढ़ी लाइ 5 मिंट बि असां अल्लाह के रहने ला तैयार नहीं कज़ा करे पढ़ूंगा अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां को नमाज बिना के उज़र दे पढ़ूं वो ही देखो का कुफर दे वडे दरवाजे में दाखिल हो कबीर गुनाह जे अंदर दाखिल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जन्नत की कुंजी नमाज है जो मां नमाज पढ़े तो उनके हाथ में जन्नत की कुंजी है अरे मुला मौलवी पीर फकीर सब दुनिया के जिके भी इंसान है जो मुसलमान सभी के दिल में तड़प है असा जन्नत में जन्नत जी नमाज के छॾे जो मां नमाज के छॾियो कुंजी जन्नत जी गायब कयो कुंजी का बिना ये कुफ लगावे मस्सी में लगावे तव्हांजे पेट जे अंदर हूंदा घरनि जे अंदर हूंदा चाबी का सवा को हूंदा टोवे करे खोले टोवे तॾहिं खोलींदो जॾहिं धणी हुजे जन्नत जे असां धणी कोन्हे मुंहिंजे दरवाज़े खे टोवे करे ढके मुंहिंजे टोकण जे लाइ बि ताक़त खपंदी वो ताकत सिर्फ अल्लाह की जात वटा पे कि इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है जो माण्हू नमाज पढ़े तो फर्ज या नफली नमाज वाजिबन ऐं सुन्नतन जो ख्याल करे अल्लाह ताला उन जे लाइ एक मक़बूल दुआ लिखरा छॾी जेॾी मां जेका बि दुआ घुरे अल्लाह ताला क़बूल थो करे हिकु नमाज वाजिब या फर्ज या सुन्नत खां ॿ रकात नफल पढ़े जी टेम यार मिली वञे अल्लाह जेका सजदो करे जंहिंखां बच्चा ॿार ॾिना औलाद ॾिना रिज़्क़ ॾिनो सभु उनजी नेमत आहिनि अल्लाह ताला जे खौफ में डप जे नेमतनि जो ख्याल रखे दिलि में अची ॿ रकात नफल पढ़ी लाथई फर्ज नमाज त अॼुकल्ह उहे पढ़णी आहे पर नफली नमाज पढ़ी त अल्लाह जो रसूल फरमाए लाइ मक़बूल दुआ अल्लाह वटि लिखरायो थी जेॾी महिल घुरे अल्लाह उनखे क़बूल दुआ कबूल थियनि दुआ मुक़बुल इबाद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए दुआ इबादत जो मर्ज़ है ऐं अॼु असांजी मस्जिदनि में 5 वक़्त नमाज़ूं थियनि पियूं नमाज़ जे अंदरि दुआ फर्ज़ वारी तमामु शार्ट थींदी अॼु ये इमामनि खां तव्हां सुवाल करो नमाज़ जे अंदरि दुआ तव्हां शार्ट था करो नंढड़ी था घुरायो छाजे करे तव्हां हिकदमि सभु कारोबार वारा माण्हू वेठा आहिनि पिया असांखे पघार ॾींदा मस्जिद जे अंदरि नमाज़ पढ़ाइण जे लाइ उहे चवंदा भई हिते दुआ वॾी घुराईंदा त कारोबार पहुची वेंदो
तंहिंजे करे दुआ मुख़्तसिर घुरा जीअं असां फ़र्ज़ी निमाज़ पढ़ी करे हलिया वञूं वञा। ऐं न नफ़िलनि जो ख़्यालु आहे न सुनत जो ख़्यालु आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान छा थो चई असां किना वञी रहिया। दुआ जेका आहे अल दुआ मुख़्लिल इबादत, दुआ इबादत मक़सद। सॼी निमाज़ पढ़ी सूरत रहमान खां वठी करे सूरत अल फलाम खां वठी करे सिपारे खां वठी करे नास ताईं अम सिपारे ताईं दुआ न घुरी सभु मज़दूरी वठण खां बिना न। दुआ जेका आहे उहा अहम हिसो आहे। ऐं अर्ज़ बि कई निमाज़ अहिड़ो अमल आहे जेका को छॾाए बि नथो सघे। रोज़े में बीमार आहीं तोखे साल उनमें अकेला नथो रखी सघे, अॻिले साल अकेला 60 फ़क़ीरनि खे खाराए छॾ रोज़े जे टाइम ते, रोज़े जो तुंहिंजे मथां असरु ख़तमु थी वियो, तुंहिंखे को मयार थो थिए कोन्हे। ज़कात तूं ग़रीब आहीं तुंहिंजे मथां आहे कोन, हज कोन्हे तुंहिंजे मथां तूं ग़रीब आहीं, पर निमाज़ ग़रीब जे मथां बि आहे त अमीर जे मथां बि आहे। ऐं इहा निमाज़ एॾी वॾी अहम शइ आहे जो मरण खां पोइ बि चालू पई हले। निमाज़ अहिड़ो अमल आहे जो मरण जे खां बि पोइ बि हले वाला एॾी महबूब आहे। और जनाज़े निमाज़ पढ़ंदा आहियूं त मैयत खे गुस्ल में उनखे विज़ू कराइबो आहे कोन कराइबो आहे। जेकॾहिं उनजी रत हले पई थी उन को ज़ख़म आहे त उनजो विज़ू पूरो कोन थींदो, जनाज़े निमाज़ कोन थींदी। निमाज़ में पढ़ूं त पाण था विज़ू करायूं। कॾहिं पुछा कई आहे, कॾहिं सुवाल कया, इनजे करे छो इहा असांजे लाइ निमाज़ कोन्हे, इहा मैयत जे लाइ निमाज़ आहे। ऐं मैयत ज़ाहिरी ज़िंदगी में अखि पूरे चुको आहे, लेकिन आख़िरत वारी ज़िंदगी वारे अखुनि जी खुली पई आहे, ज़िंदा अलाही नज़र में। ऐं अल्लाह खे एॾी निमाज़ पढ़ाई आहे जो अल्लाह ताला ज़िंदा हो त 5 टाइम फ़र्ज़ कईसि, ऐं जॾहिं मरे वञे तॾहिं बि निमाज़ साण मुना अचे मूं निमाज़ न ॾिसां हिनखे बख़्शि ॾे। वरी जॾहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जॾहिं क़ब्र जे अंदरि आयो तुंहिंजे लाइ ईअं थो लॻे तुंहिंजे लाइ अंधारो थी चुको आहे, राति बि पए तुंहिंजे लाइ मग़रिब जी निमाज़ शुरू आहे। मलाइका अचनि मुल्कनि जो पुछा था कनि रब्बुका वमन दीनुका वमन मालूका, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो इस्लाम कहिड़ो आहे, दीन कहिड़ो आहे। छो त हटी परे थी वञो, मूंखे हिन सुवालनि जा जवाब ॾियण में टाइम लॻंदो, तंहिंखां अॻु में अलाह जो फ़र्ज़ पढ़ी लाहियां। दुनिया जे तख़्ते जे अंदरि मूं निमाज़ पहुचे ॾी 4 फुट हेठि अची करे छा मां निमाज़ छॾे ॾींदुसि, अलाह खे छॾे ॾींदुसि। पोइ बहानो अलाह खे एॾो महबूब एॾी उनजी दुनिया जे अंदरि मोहबत जी निमाज़ में तो अल्लाह ताला उनखे क़ब्र में भी मोहलत ॾे तो निमाज़ पढ़ण में निमाज़ यादि रहे। निमाज़ साबित है, निमाज़ मरण खां पोइ बि चालू पई थिए, ऐं जॾहिं क़यामत ॾींहुं थींदो तॾहिं बि निमाज़ हले पई। जॾहिं अल्लाह जो अर्श ईंदो 8 मलाइक उनखे वॾा खणी वेंदा, वॾो आवाज़ थींदो, माण्हू नूर पैदा थींदो अल्लाह जे कुर्सी जे अंदरां, तख़्त जे अंदरां, माण्हू सभु सजदे में किरी पवंदा। पर बदबख़्त अहिड़ा हूंदा जेके उन टाइम ते बि सजदो करे न सघंदा अल्लाह जी ज़ात खे ॾिसण जे बावजूद। उहे हूंदा जिन माण्हू दुनिया जे अंदरि अल्लाह जो ज़ाहिर उनजो हॾियूं हितां गॾिजी वेंदियूं हलियूं, ईअं वण पियो अंबड़ी ईअं वणंदियूं कोन, काठियूं वांगुरु सिधियूं उन माण्हू थी वेंदियूं हलियूं। उहे सजदे में किरण जी कोशिशि कंदा, पर अल्लाह ताला उन सजदे करण जी मोहलत न ॾींदो। ऐं उहे गलियूं करे चवंदा अॼु छा थी वियो आहे असांखे, दुनिया जे अंदरि असां सजदा दुनिया जे अंदरि जीअं हंधा हुआसीं ईअं इस्तेमालु पंहिंजो उज़वा कंदा हुआसीं, अॼु असांखे इहो सजदो कयूं था असांजा उज़वा छो बंदि थी विया आहिनि। मलाइक आवाज़ ॾींदो मुनादी अल्लाह जे तरफ़ां त अॼु तव्हांखे इंजे करे बंदि करे वियो आहे, तव्हांजे हॾनि खे बंदि कयो वियो आहे, चूड़ा फुरण इंजे करे बंदि कयो वियो आहे जो दुनिया जे अंदरि तव्हांखे सॼो वेंदो निमाज़ हई अला सलाह हई अला फलाह तव्हांजे कन जे मथां ॾींहुं कोन वेंदो। ऐं इहो निमाज़ उहो तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु कोन्हे, अम्मा न्याणी औरतनि जे मथां फ़र्ज़ु आहे।